खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा आहियूं। अब्दुल रज़ाक शर जी रिपोर्ट मुताबिक़ टाउन कमेटी फ़कीराबाद के चेयरमैन सराई निसार अहमद खासकेली, पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, MPA बैरिस्टर हालारो मंजूर वसाण की हिदायतुनि ते पंहिंजे कम की वर्क तेज़ करे छॾी। मुहर्रमुल हराम दौरान आलम पाक जो सामान विराइण, स्ट्रीट लाइट जो मरहलो मुकम्मल थियण खां पोइ 1000 सोलर प्लेटें विराइण जो प्लान जोड़ियो वियो आहे। वार्ड नंबर 5 में तकरीबन 115 सोलर प्लेटें विराइण जो अमल शुरू करे छॾियो आहे। फ़कीराबाद टाउन कमेटी के चेयरमैन सराई निसार अहमद खासकेली मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त हिन साल गर्मी तमाम घनी थी आहे। सोलर प्लेट विराइण मुंहिंजो ख्वाब हुयो, जेको मुंहिंजो पूरो थी वियो आहे। इंशाअल्लाह हर वार्ड में सोलर प्लेटूं विरायूं वेंदियूं। फिलहाल वार्ड नंबर 5 खां शुरूआत कई आहे, जंहिंमें 150 सोलर प्लेटूं विरायूं वयूं आहिनि ऐं उन खां अलावा कुछ वार्डन में तरक्याती कम भी शुरू थी विया आहिनि। उन मौके ते पल्लव बिरादरी जो नेक मर्द वडेरो यार मोहम्मद पल्लव सराई, आबिद हुसैन खासकेली, इरफान मुख्तियार गाहू, हब्दार गाहू, न्याज हुसैन खासकेली पिण मौजूद आहे।